हण सण हाणे आऊं दिलावर वो खपर नागा जंहिं नांगनि जे पीर गोगे जमा खे जम ॾेई। वाह उस्ताद। छंछर खां पोइ सूमर खां अॻु आचर मुंहिंजो जो नालो आहे आचर। वालेकुम दोस्तों, आऊं आहियां जावेद हसन। ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सिंधी उर्दू व्लॉग। सो अॼु जे व्लॉग में सभिनी खे ख़ुशामदीद चइजे थो। उम्मीद हूंदी कि तव्हां सभु ख़ुशि ऐं ख़ैरियत सां हूंदो। सो काफ़ी ॾींहं न बल्कि 6-7 महीना थी चुका हुआ मां को बि वीडियो स्टार्ट न कयो। सो हाणे मां पंहिंजी व्लॉग जर्नी खे स्टार्ट कयां थो बिकॉज़ ऑफ दैट के जून जुलाई जो मोकलां थी चुका आहिनि। सो हाणे असां पंहिंजी टीम खे जनरेट कंदासीं ऐं टीम मेंबर्स जेके हूंदा मां तव्हांखे उन्हनि सां मिलाईंदुमि। अरे कहना क्या चाहते हो? सब खां पहिरें असांजो अज़ीम शान मेंबर उस्ताद इसरार, जंहिंजो असां फर्ज़ी नालो हण खण तौड़ रखियो आहे। ठीकु आहे। हिनखे हिकु व्लॉग में कार जी इंट्रोडक्शन में कार जे रिटेल तौर हिनखे ॿुधायो वियो। सो हिन उते हिकु तमामु सुठो परफॉर्म कयो। ही तव्हांखे हाणे कुझु ॿुधाईंदो। इसरार साहब, तुंहिंजो नालो जेको असां रखियो आहे कहिड़ो? हण सण हे दोस्तनि खे कुझु ॿुधा फनी लतीफ़ो। हण सण असांजो ॿियो जेको तमामु इंतहाई मशहूरु एक्टर आहे, उहो बि पंहिंजे अंदाज़ में पंहिंजो जेको इंट्रोडक्शन कराईंदो। सो उहो बि पहिरें व्लॉग में अची वियो। सो उन पहिरें जेकी परफॉर्मेंस कई हिकु पठाण जी कई ऐं हाणे उहो सिंधी तौर ते तव्हांखे डायलॉग ॿुधाईंदो। सो उहो आहे उस्ताद, पंहिंजे अंदाज़ में तो इंट्रोडक्शन करा। आऊं आहियां दिलावर वो खपर नागा जंहिं नांगनि जे पीर गोगे जमा खे जम ॾेई। वाह उस्ताद जे लाइ हिकु लाइक ज़रूरु थिए थो। सो हिकिड़ो मेन ऐं इम्पोर्टेंट कैरेक्टर जेको असांजी टीम में ईंदो, सो उन जे लाइ हाणे अॻिते हलूं था। दोस्तों, मेन कैरेक्टर में ख़ुशामदीद। मेन कैरेक्टर के असां उन जे लफ़्ज़नि में जेको आहे न तव्हांखे चवंदासीं कि उहो तव्हांखे पंहिंजे लफ़्ज़नि मुताबिक़ पेश करे। तव्हां अहिड़ो डायलॉग ॿुधायो कि दोस्त बाक़ी ते लाइक बि कनि, सब्सक्राइब कनि, फॉलो बि कनि। जीअं त असांजो डायलॉग आहे, छंछर खां पोइ सूमर खां अॻु आचर मुंहिंजो नालो आहे आचर। वाह जड़ू वाह। हमको मारो, हमको जिंदा मत छोड़ो सालो। हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है। सुभान अल्लाह। अॼु जे व्लॉग में अव्हांखे मां पंहिंजी टीम जनरेशन सां मिलाई। सो असांजा 2 मेंबर ॿिया बि आहिनि। सो राति जे हिन पैर में उहे मेंबर न अची चुका आहिनि। सो सुभाणे खां असांजा व्लॉग जेके आहिनि रनिंग बाय रनिंग स्टार्टेड थींदा। सो ज़हर ज़िंदगी ड्रामे जे मुताबिक़ कुझु उन जा सीन कैप्चर कया वेंदा ऐं कुझु अहिड़ा सीन कैप्चर कया वेंदा जंहिंजे थ्रू तव्हांखे एंटरटेनमेंट ऐं तमामु लुत्फ़ अंदोज़ सीन तव्हांजे अॻियां क्रिएट कया वेंदा। सो अहिड़े तरीक़े सां अव्हां खां हिन व्लॉग में अॼु असां इजाज़त वठूं था ऐं उमेद आहे कि तव्हां असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे चुका हूंदव ऐं असांजे पेज जावेद हसन ऑफिशियल खे बि फॉलो कंदा ऐं वधि के वधि हिन वीडियो के शेयर कंदा तीअं तव्हांजा ॿिया दोस्त भी ही वीडियो ॾिसी लुत्फ़ अंदोज़ थी सघनि। इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं। अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार। मुझे नहीं पता, मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए, कैसे ना कैसे करके मुझे चाहिए। इतना जिला मैं कभी नहीं होऊंगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें जिलाऊं। मुझे चाहिए ही चाहिए। तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो। वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है। बाय।